आहे सूह सिंध जी टोपी अजरक सिंध जा मुंहिंजो प्यार सिंध सां क्या घोर जी जनता मुंहिंजो प्यार सिंध सां क्या घोर जी जनता। जी नाज़रीन, सिंध टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां इल्मु परायो सिंध सवारियो जे सिरे जेको عنوان ॾिनो वियो आहे उन तहत अॼु इंडस ग्रामर स्कूल पारां ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे जंहिंमें टेबलोस पेश कया विया आहिनि, क़ौमी गीत पेश कया विया आहिनि ऐं हिन में शहर जा सहाफ़ी शाइर अदीब शागिर्द उस्ताद शरीक आहिनि। अचो खाइनि मालूम करियूं त हुन सक़ाफ़ती ॾींहं खे कीअं था महसूसु कनि ऐं ॾींहुं कहिड़े जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। इल्मु परायो सिंध सवारियो मां त अॼु एज़ अ टीचर एज अ एडमिनिस्ट्रेटर प्राउड थो फील कयां, ॾाढी ख़ुशी थो महसूसु कयां त असां जी सिंधी मीडिया सिंध जा चैनल जेके आहिनि उहे असांखे इल्म जी रोशनी कल्चर सां गॾोगॾु फैलाइण जो असांखे मौक़ो फ़राहम कयो आहे। कल्चर डे आहे अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। असांजी सिंध जो सक़ाफ़त ॾींहुं आहे, असां तमामु घणा ख़ुशि आहियूं ऐं पूरी सिंध खे इहो मैसेज ॾियणु थो चाहियां त जीअं तव्हां कल्चर ॾींहं ते हिकु जेको आहे सो गॾिजाणी कयो था, ईअं ई सिंध जे हर मसइलनि ते पाण में गॾिजाणी कयो। सभ खां पहिरियों असां सिंध टीवी न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे हिन प्रोग्राम खे करे ॾिनी। अॼु इंडस ग्रामर स्कूल तरफ़ां कल्चरल डे इल्मु परायो सिंध सवारियो जे नाले सां मल्हायूं था, उन ते असांखे तमामु घणी ख़ुशी थी थिए। सिंध खे न तमामु घणी ज़रूरत आहे तालीम जी, तंहिं करे पंहिंजनि न्याणियुनि खे पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियो ऐं पंहिंजी सिंध खे सवारियो। असांखे ॾाढी ख़ुशी महसूस थी रहे से हर साल जे तीअं असां हिन साल बि असां कल्चरल डे मल्हाए रहिया आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी रहंदी आहे, असां हर साल हिसो वठंदा आहियूं, स्पीचुनि में प्रोग्राम थींदो रहंदो आहे, असांखे मज़ो ईंदो आहे। जीअं सिंध जी सक़ाफ़त उजागर कई वई आहे ऐं सभिनी जो इहो ई वचन आहे त असीं इल्मु पढ़ाईंदासीं, सिंध संवारींदासीं। कैमरामैन सजाद क़लहौड़ो सां गॾु अल्लाहबux कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।